वफाकी काबीना पीटीआई के लॉन्ग मार्च जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त लॉन्ग मार्च जे नाले ते कंहिं खे फितने ऐं फ़साद जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पीटीआई हाणे गारियुनि खां तशद्दुद ऐं गोलियुनि ताईं पहुची वई आहे। वफाकी काबीना जे इजलास खां पोइ वफाकी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त हुकूमत लॉन्ग मार्च जे नाले ते कंहिं खे बि फ़साद करण न ॾींदी। काबीना फ़ैसिलो कयो आहे त हू पीटीआई खे लॉन्ग मार्च जे नाले ते फितनो पखेड़ण जी इजाज़त न ॾींदा। खेनि रोकियो वेंदो त जीअं उहा पंहिंजे गुमराह कंदड़ ऐं तक़सीम कंदड़ एजेंडा खे अॻिते न वधाए सघे। राणा सनाउल्लाह चयो त हुननि माण्हुनि 2014 में इहो सभु कुझु कयो जेको बर्दाश्त जोॻो न हो। हाणे बि ही साॻियो कमु करणु चाहिनि था। ही गारियुनि खां तशद्दुद ऐं गोलियुनि ते पहुची विया आहिनि, जंहिं जो मिसाल लाहौर में हिकु पुलिस अहलकार जो शहीद थियणु आहे। हुन वधीक चयो त पाण खे बहादुर सम्झंदड़नि जे हाणे पूरी क़यादत पिशावर में वेही रही आहे। केर बि पंहिंजनि घरनि में मौजूद नाहे। पीटीआई जी पूरी क़यादत केपीके जे वसीलनि ऐं सूबाई फोर्सिस खे गॾु खणी वफ़ाक़ ते हमले आवर थियण अची रही आहे। ही उतां वॾे जथे जी सूरत में सुभाणे इस्लामाबाद अचणु चाहिनि था। अहिड़े जथे जी का बि आईनी ऐं कानूनी हैसियत न आहे। राणा सनाउल्लाह चयो त हू इमरान ख़ान जे फितने जी गुमराही में मुब्तला माण्हुनि खे ख़बरदार करे थो त हू उन गुमराही मां निकिरी वञनि। ही क़ौमी मसइलो आहे ऐं मुल्क जी बका जो मामिलो आहे। ही बदकिस्मत क़ौम खे विराइण ऐं गुमराह करणु चाहे थो। हुन चयो त पुरअमन एहतजाज ऐं इज़हार राय सभिनी जो हक़ आहे, पर ही पुरअमन एहतजाज करण नथा अचनि। हिननि अॻु में उन खे पुरअमन एहतजाज चयो हो। जेकॾहिं खूनी एहतजाज जो नालो न ॾे हा त रस्ते में न बीठा हुजनि हा। हुन वधीक चयो त कंहिं खे बि मुल्क जे गादी वारे शहर जो घेरो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जे शहरियुनि ऐं वापारियुनि जे जान ऐं माल जी ज़िम्मेवारी मौजूदा हुकूमत ते आहे ऐं उन खे हर क़ीमत ते पूरो कयो वेंदो। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद ॻाल्हाईंदे चयो त पीटीआई जो 2014 वारो धरणो मौशियत खे तबाह करण लाइ हो। हाणे बि पीटीआई उहो ई चाहे थी।